बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 9-10 की आसान सिंधी में सबक डहूँ यानी 10वां सबक बैनुल अक़वामी अदालत के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं आज का सबक। इस सबक का आगाज़ हर बार की तरह बुलंद ख़्वानी से करेंगे। इस सबक की बुलंद ख़्वानी को गौर से सुनिएगा। जॾहिं ॿिनि माण्हुनि या जमातनि जे विच में कंहिं ॻाल्हि तां तकरार थी पवंदो आहे तॾहिं इन्हनि जे आॾो इन्ही तकरार जे नबीरे जा बि रस्ता हूंदा आहिनि। हिकिड़ो ॾाढ ऐं वीढ़ जो ऐं ॿियो इंसाफ़ ऐं सुलह जो। साॻी रेत ॿिनि मुल्कनि या मुल्कनि जी जमात जा तकरार बि जंग या अमन ज़रिए नबेरिया वेंदा आहिनि। पर जीअं त वेढ़ ऐं जंग में न रुॻो जान ऐं माल जो तमामु घणो नुक़सानु थींदो आहे ऐं फ़ैसिलो बि इंसाफ़ जी बुनियाद ते न पर ताक़त जी बुनियाद ते थींदो आहे, इन करे सुधरियल माण्हू ऐं मुल्क आम तरह इन्ही रस्ते खां पासो कंदा आहिनि ऐं कोशिश कंदा आहिनि त नबीरो इंसाफ़ ऐं अमन जी बुनियाद ते थिए। जितना पढ़ा गया इसका तर्जमा कर लेते हैं। जॾहिं ॿिनि माण्हुनि या जमातनि जे विच में कंहिं ॻाल्हि तां तकरार थी पवंदो आहे, यानी जब दो लोगों या जमातों के दरमियान किसी बात पर इख्तिलाफ हो जाता है तॾहिं इन्हनि जे आॾो इन्ही तकरार जे नबीरे जा बि रस्ता हूंदा आहिनि, यानी तब इनके सामने इस इख्तिलाफ यानी लड़ाई के हल के दो रास्ते होते हैं। हिकिड़ो ॾाढ ऐं वीढ़ जो ऐं ॿियो इंसाफ़ ऐं सुलह जो, यानी एक ज़बरदस्ती और झगड़े का और दूसरा इंसाफ और सुलह का। साॻी रेत ॿिनि मुल्कनि या मुल्कनि जे जमात जा तकरार बि जंग या अमन ज़रिए नबेरिया वेंदा आहिनि, यानी इसी तरह दो मुल्कों या मुल्कों की जमातों के तकरार भी जंग या अमन के ज़रिए हल किए जाते हैं। पर जीअं त वेढ़ ऐं जंग में न रुॻो जान ऐं माल जो तमामु घणो नुक़सानु थींदो आहे ऐं फ़ैसिलो बि इंसाफ़ जी बुनियाद ते न पर ताक़त जी बुनियाद ते थींदो आहे। यानी मगर लड़ाई और जंग में न सिर्फ जानो माल का बहुत ज़्यादा नुकसान होता है और फ़ैसला भी इंसाफ की बुनियाद पर नहीं बल्कि ताकत की बुनियाद पर होता है। इन करे सुधरियल माण्हू ऐं मुल्क आम तरह इन्ही रस्ते खां पासो कंदा आहिनि ऐं कोशिश कंदा आहिनि त नबीरो इंसाफ़ ऐं अमन जी बुनियाद ते थे। यानी इसलिए तरक्की याफ्ता लोग और मुल्क आम तौर पर इससे किनारा करते हैं और कोशिश करते हैं कि फ़ैसला इंसाफ और अमन की बुनियाद पर हो। इंसाफ ऐं अमन वारे नबीरे लाइ धुरियूं या त पाण में ॻाल्हाईंदियूं आहिनि या कंहिं ॿिए धुर के विच में विझंदियूं आहिनि। ॿिए हालत में वञी अदालत जो दर खुड़काईंदियूं आहिनि। फ़र्दनि ऐं जमातनि जे तकरारनि जो नबीरो त इन मुल्क जूं अदालतूं कंदियूं आहिनि जिते इहे फ़र्द ऐं जमातूं रहंदड़ हूंदियूं आहिनि। पर मुल्कनि जा पाण में तकरार हिकु आलमी अदालत नबीरींदी आहे जंहिंखे इंसाफ़ जी बैनुल अक़वामी अदालत सॾिजे थो। ही अदालत गॾियल क़ौमनि वारे इदारे तरफ़ां बैनुल अक़वामी इंसाफ़ जी दाइमी अदालत जी जाइ ते क़ाइमु कयल है। जितना पढ़ा गया अब इसका तर्जमा कर लेते हैं। इंसाफ ऐं अमन वारे नबीरे लाइ धुरियूं या त पाण में ॻाल्हाईंदियूं आहिनि या कंहिं ॿिए धुर के विच में विझंदियूं आहिनि। यानी इंसाफ और अमन के हल के लिए फ़रीक़ैन या तो आपस में बातचीत करते हैं या किसी दूसरे फ़रीक़ को दरमियान में लाते हैं। ॿिए हालत में वञी अदालत जो दर खुड़काईंदियूं आहिनि या फिर दूसरी हालत में जाकर अदालत का दरवाज़ा खटखटाते हैं। फ़र्दनि ऐं जमातनि जे तकरार जो नबीरो त इन मुल्क जूं अदालतूं कंदियूं आहिनि।
अफराद और जमातों की तकरार का फ़ैसला तो इस मुल्क की अदालतें करती हैं, जिते इहे फ़र्द ऐं जमातूं रहंदड़ हूंदियूं आहिनि, यानी जहां वो अफराद और जमातें रहती हैं। पर मुल्कनि जा पाण में तकरार हिक आलमी अदालत न बीरींदी आहे, यानी लेकिन मुल्कों के आपस में तकरार एक आलमी अदालत हल करती है, जंहिंखे इंसाफ़ जी बैनुल अक़वामी अदालत सॾिजे थो, यानी जिसको इंसाफ़ की बैनुल अक़वामी अदालत कहा जाता है। ही अदालत गॾियल क़ौमनि वारे इदारे तरफ़ां बैनुल अक़वामी इंसाफ़ जी दाइमी अदालत जी जाइ ते क़ाइमु कयल है, यानी ये अदालत मुत्तहिद कौमों वाले इदारे की तरफ से बैनुल अक़वामी इंसाफ़ की दाइमी अदालत की जगह पर कायम की गई है। दाइमी अदालत क़ौमनि जी अंजुमन तरफ़ां 1901 ईस्वी में बर्पा कई वई। ॿी आलमी जंग खां पोइ क़ौमनि जी अंजुमन खे टोड़े गॾियल क़ौमनि जो इदारो ठाहियो वियो। तॾहिं दाइमी अदालत खे ख़त्म करे बैनुल अक़वामी अदालत जोड़ी वई। इन्ही अदालत जो पहिरियों इजलास अप्रैल ऐं मई 1946 ईस्वी में थियो। हिन अदालत में 15 जज आहिनि, जिन खे गॾियल क़ौमनि जी जनरल असेंबली ऐं सलामती काउंसिल 9 वरहनि जे अरसे लाइ चूंडींदी आहे। जेका जाइ कंहिं जज जी गुज़ारे वञण या कंहिं ॿिए सबब जे करे ख़ाली थींदी आहे, सा उन जज जी रहियल मुद्दे लाइ भरे वेंदी आहे। जिन जजनि जी अयामकारी जो मुद्दो पूरो थी वेंदो आहे, से ॿीहर चूंडिजी सघजनि था। जितना पढ़ा गया, अब इसका तर्जमा कर लेते हैं। दाइमी अदालत क़ौमनि जी अंजुमन तरफ़ां 1901 ईस्वी में बर्पा कई वई, यानी दाइमी अदालत कौमों की अंजुमन की तरफ से 1921 ईस्वी में कायम की गई। ॿिए आलमी जंग खां पोइ क़ौमनि जे अंजुमन खे तोड़े गॾियल क़ौमनि जो इदारो ठाहियो वियो, यानी दूसरी आलमी जंग के बाद कौमों की अंजुमन को तोड़कर मुत्तहिद कौमों का इदारा बनाया गया। तॾहिं दाइमी अदालत के ख़त्म करे बैनुल अक़वामी अदालत जोड़ी वई, यानी तब दाइमी अदालत को ख़त्म करके बैनुल अक़वामी अदालत बनाई गई। इन्हीं अदालत जो पहिरियों इजलास अप्रैल ऐं मई 1946 ईस्वी में थियो, यानी इस अदालत का पहला इजलास अप्रैल और मई 1946 में हुआ। हिन अदालत में 15 जज आहिनि, यानी इस अदालत में 15 जज होते हैं, जिन खे गॾियल क़ौमनि जी जनरल असेंबली ऐं सलामती काउंसिल 9 वरहनि जे अरसे लाइ चूंडींदी आहे, यानी जिनको मुत्तहिद कौमों की जनरल असेंबली और सलामती कौंसिल 9 बरस के अरसे के लिए मुंतखब करती है। जेका जाइ कंहिं जज जे गुज़ारे वञण या कंहिं ॿिए सबब जे करे ख़ाली थींदी आहे, सा उन जज जी रहियल मुद्दे लाइ भरी वेंदी आहे, यानी जो जगह किसी जज की वफ़ात या किसी दूसरी वजह से खाली हो जाती है, वो उस जज की बाकी मानदा मुद्दत के लिए पुर की जाती है। जिन जजन जी अयामकारी जो मुद्दो पूरो थी वेंदो आहे, से ॿीहर चूंडिजी सघजनि था, यानी जिन जजों की मुद्दत अयाम मुकम्मल हो जाती है, वो दोबारा मुंतखब किए जा सकते हैं। हिन कोर्ट जो सदर मक़ाम हॉलैंड जे शहर हेग में आहे, पर कोर्ट चाहे तो किथे भी इजलास करे सके थी। कोर्ट की दस्तूर हेठ इन खे अदालती मोकलन वारा ॾींहं छॾे बाक़ी सॼो साल खुलियल रहणो आहे। पंहिंजे कमकार ऐं इहा बिल्कुलु ख़ुदमुख्तार आहे। उन जा जज पाण मुंझा किन भी ॿिन जणनि खे अदालत जो सदर ऐं नायब सदर करे चूंडींदा आहिनि। रजिस्ट्रार ॿिया अमलदार ऐं हेठियों अमलो भी हू पाण मुक़रर कंदा आहिनि। सदर ऐं रजिस्ट्रार खे हेग में रहणो पवंदो आहे। इस पैराग्राफ का तर्जमा कर लेते हैं। हिन कोर्ट जो सदर मकाम हॉलैंड जे शहर हेग में आहे, यानी इस कोर्ट का सदर मकाम हॉलैंड के शहर हेग में है, पर कोर्ट चाहे तो किथे भी इजलास करे सके थी, यानी लेकिन कोर्ट चाहे तो कहीं भी इजलास
बुला सकती है। कोर्ट जे दस्तूर हेठ इनखे अदालती मोकलन वारा ॾींहं छॾे बाक़ी सॼो साल खुलियल रहणो आहे। यानी कोर्ट के दस्तूर के तहत इसको अदालती छुट्टियों के दिन छोड़कर बाकी तमाम साल खुला रहना है। पंहिंजे कमकार इहा बिल्कुल ख़ुद मुख्तार आहे, यानी अपने काम काज में वो बिल्कुल ख़ुद मुख्तार है। उन जा जज पाण मुंझा किन बि ॿिनि माण्हुनि खे अदालत जो सदर ऐं नायब सदर करे चूंडींदा आहिनि। यानी इनके जज अपने में से किसी भी दो को अदालत का सदर और नायब सदर मुंतखब करते हैं। रजिस्ट्रार ॿिया अमलदार ऐं हेठियों अमलो बि हू पाण मुक़र्रर कंदा आहिनि। यानी रजिस्ट्रार, दूसरे अमलदार और ज़ेरे अमला भी वो खुद मुक़र्रर करते हैं। सदर ऐं रजिस्ट्रार के हेग में रहणो पवंदो आहे। यानी सदर और रजिस्ट्रार को हेग शहर में रहना पड़ता है। ही कोर्ट गडियल क़ौमनि वारे इदारे जे फ़क़ति अहिड़नि मेंबर मुल्कनि सां खेस ॿुधंदी आहे जन इन जे दस्तूर खे क़बूल कयो हूंदो। जेके मुल्क गडियल क़ौमनि जा मेंबर न आहिनि पर हिन अदालत जे दस्तूर खे क़बूल कनि था ऐं इन जे फ़ैसिलनि सां ॿुधल रहण जो इक़रार कनि था, सी पिण पंहिंजा तकरार इन खां न बेराई सघनि था। जितना पढ़ा गया अब इसका तर्जमा कर लेते हैं। ही कोर्ट गडियल क़ौमनि वारे इदारे जे फ़क़ति अहिड़नि मेंबर मुल्कनि जा केस ॿुधंदी आहे जन इन जे दस्तूर के कबूल कयो हूंदो। यानी ये कोर्ट मुत्तहिद कौमों वाले इदारे के सिर्फ ऐसे मेंबर ममालिक के मुकदमात सुनती है जो इसके दस्तूर को कबूल करते हैं। जेके मुल्क गडियल क़ौमनि जा मेंबर न आहिनि पर हिन अदालत जे दस्तूर के कबूल कनि था ऐं इन जे फ़ैसिलनि सां ॿुधल रहण जो इक़रार कनि था, से पिण पंहिंजा तकरार इन खां न बेराई सघजनि था। यानी जो इसके दस्तूर को कबूल करते हैं या जो ममालिक मुत्तहिद कौमों के मेंबर नहीं हैं लेकिन इस अदालत के दस्तूर को कबूल करते हैं और इसके फ़ैसलों के पाबंद रहने का इकरार करते हैं, वो भी अपने इख्तिलाफ़ात इससे हल करवा सकते हैं। कोर्टन जे फ़ैसले जी पोइ वारी न थी न इन्हनि जो हुजण न हुजण बराबर आहे। क़ौमी कोर्टूं जीअं त ख़ुदि मुल्की हुकूमत जो अहम हिस्सो हूंदियूं आहिनि, इन करे उहे पंहिंजे फ़ैसलनि जे पोइ वारे कराइण जो इख्तियार रखनि थियूं, पर बैनुल अक़वामी अदालत कंहिं अदालत जो हिस्सो न आहे, इन करे इन खे पंहिंजनि फ़ैसलनि जी पोइ वारी कराइण जी का ताक़त न आहे। इहा हर मेंबर मुल्क जे अख़लाक़ी जवाबदारी आहे त इहो इन्ही अदालत जे फ़ैसलन सां ॿुधल रहे। अब इस लास्ट पैराग्राफ का तर्जमा कर लेते हैं। कोर्टन जे फ़ैसले जी पोइ वारी न थी न इन्हनि जो हुजण न हुजण बराबर आहे। यानी अदालतों के फ़ैसलों पर अमल दरामद ना हो तो इनका होना ना होना बराबर है। क़ौमी कोर्टूं जीअं त ख़ुद मुल्की हुकूमत जो अहम हिस्सो हूंदियूं आहिनि, यानी कौमी अदालतें जिस तरह के मुल्की हुकूमत का अहम हिस्सा होती हैं, इन करे उहे पंहिंजे फ़ैसलन जी पोइ वारी कराइण जो इख्तियार रखनि थियूं। यानी इसलिए वो अपने फ़ैसलों पर ख़ुद अमल दरामद कराने का इख्तियार भी रखती हैं। पर बैनुल अक़वामी अदालत के हुकूमत जो हिस्सो न आहे, यानी बैनुल अक़वामी अदालत किसी हुकूमत का हिस्सा नहीं होती, इन करे इनखे पंहिंजनि फ़ैसलन जी पोइ वारी कराइण जी का ताक़त न आहे। यानी इसलिए इसको अपने फ़ैसलों पर अमल दरामद कराने की कोई ताक़त नहीं है। इहा हर मेंबर मुल्क जे अख़लाक़ी जो जवाबदारी आहे त इहो इन्ही अदालत जे फ़ैसलन सां ॿुधल रहे। यानी ये हर मेंबर की अख़लाक़ी ज़िम्मेदारी है कि वो इस अदालत के फ़ैसलों की पाबंदी करे।
आज के सबक में अगर आपको कोई बात समझ ना आई हो या कोई लफ्ज़ मुश्किल लगा हो या किसी लफ्ज़ का तर्जमा करना ना आ रहा हो तो आप कमेंट्स में मुझसे पूछ सकते हैं। और आप लोगों से गुजारिश है कि इन वीडियोस को 10th क्लास के बच्चों तक लाजमी पहुंचाई जाएं, ताकि जिन बच्चों को सिंधी पढ़ने में समझने में दुश्वारी का सामना होता है वो इन वीडियोस के ज़रिए हल हो सके। आप इन वीडियोस को देखते हैं। आपके देखने का सुनने का बहुत बहुत शुक्रिया।